न असां वटि पाणी जो को निकाल आहे, न असां वटि हिन टाइम ताईं को टेंट न को राशन मिलियो आहे। मुख़्तसिर माण्हुनि खे मिलियो आहे जेको मनपसंद माण्हुनि खे असां पाण आयो आहियां। मां पहिरीं बि हिकिड़ो चकर हयो पेपर वरी अची वियो इहो अक़वाम मुतहिदा वारो इन ॾींहुं मां प्रोग्राम कैंसिल कयो। मां वरी अचा वरी तव्हां वटि पाण आयो आहियां। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फराज शाह। नाज़रीन, बुलेटिन में अहम ख़बर खां शामिल कंदा हरूं। नज़रवाह में बरसात मुतासिरन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे रस्ते ते रोके वरितो। वॾे वज़ीर जे काफ़िले अॻियां सख़्तु एहतजाज कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक जाफ़री मूजिबि नज़रवाह जे UC तोज ऐं UC साजनवाह जे मुतासिरन साजन लाड़े वटि रोड बंदि करे वॾे वज़ीर जे काफ़िले अॻियां एहतजाज कयो। हुननि इंतज़ामिया ख़िलाफ़ दाहूं कयूं त केतिरनि ई ॻोठनि में बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। घारा बि बंदि नाहिनि थिया, राशन ऐं टेंट नाहिनि मिलिया। बच्चा बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि। मुतासिरनि तालके ठुल जे मुख़्तियारकार ऐं MPA ख़िलाफ़ इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त MPA ठुल डॉक्टर सोहराब सरकी ऐं मुख़्तियारकार दीदार कंडराणी हिन महिल ताईं असांजी का बि सार नाहे लधी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुतासिरनि खे ख़ातिरी कराईंदे चयो आहे त जल्द हुननि जे ॻोठनि मां पाणी निकाल करे खेनि खाधे पीते जो सामान मुहैया कयो वेंदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।